लतीफ़ जे किरदार वटि शिकायतूं त न ॾाढियूं ख़ूबसूरत आहिनि। शिकायत खां पोइ वरी हू चवे थो त हू चए थी त लोए वञी को चो मारवी क़ैद में वेठी आहे। छाजे लाइ वेठी आहे? हुते त महल आहे, माड़ियूं आहिनि, बंगलो आहे, कुकड़ कबाब आहिनि, राज जी राणी थियण जी आफर आहे। हुते हू खथी आहे हिकिड़ीअ में, मेरो ई महबूब मूं मारो मन में, उ खथीरो ई ख़ूब मूं मारो मन में। उहो हिकिड़ीअ खथियारो छो थी पसंदि करे? उते फ्री विल आहे। अॼु बि असां पंहिंजूं न्याणियूं, पंहिंजूं भेनरूं, हाणे मोड चेंज थिया आहिनि न। अॻे टाइम ते इहो हुयो वटो सटो, संग चटी, पंहिंजो अदलो बदिलो, पोइ सौट जो हुजे, पोइ लूलो लंगड़ो कहिड़ो हुजे, यार हिनखे बसि हाणे ॿियो त केरु ॾे कोन थो। पोइ मुआरी या जेका डॉक्टर थिए निभागा, डॉक्टर छो कयूं न ग़रीब खे? हुनखे एॾो तो हुन जा ख़्याल उभारे ऐं पोइ वरी तूं हिन मंडे ऐं सॼो ॾींहुं गुटको खाए पियो, शाम जो शराब जी बोतल में टुन थियो वञे, का खीसा ख़ाली हुजनि। लतीफ़ खे ओड़ा वणझारनि जहिड़ा मुड़ुस खपनि था। उ कोरियाणी चवे थी त वणझारे कांदा है कोरी कांध न करी, उथियो आॾाणिया तो घर ॾे ॻाल्हिड़ी। चए थी त तूं चरी आहीं, अहिड़े माण्हूअ सां तुंहिंजो इश्क थियो, अहिड़ो तुंहिंजो वर कयो अथई जो हीउ 12 माह बि कोन थो अचे, ऐं तूं वेठी उन जा बसि इंतज़ार में वेठी आहे, मुआरी वांगुरु कोरी कर। आॾाणो उते, घर बि उते, खट बि उते, बिस्तरो बि उते, आॾाणे तां उथी मूंखे ॾाढा भांकुर विझे थो, दैन किसो ॾाढो सुठो हले पियो। त पोइ चए थी त वणझारे कांध सहसी कोरी घोरिया, वणझारे कांध सहसी कोरी घोरिया। विलायतुनि मंझां चए थी त अमुल खणी ईंदो ऐं पोइ तो जहिड़ियूं तंहिं वेर उधारण ईंदियूं। रुगो त इंसान खे लतीफ़ चए थो न भाकुर नथो खपे, चए थो त उहे माण्हू आहिनि जेके अमुल खणी था अचनि। चए थी आऊं उन्हनि जे लाइ सॼो साल इंतज़ारु कंदसि, उहो सॼो साल हू अचनि सिड़ उपड़िया, से भल मर कन जनी संदा आया। वरी चए थी त 12 माह मोटिया, 12 माह न मोटिया, 12 महीने बि कोन था अचनि, पर उन्हनि खे बि लतीफ़ चए थो त ही जेके हीरा मोती खारे खेड़ाऊ मथे मिठे न मोटिया, अहिड़ा मर्द घरनि जे लाइ हुजणु खपनि, न के हू भाॼी शाम जो ऐं बेदनि जी टोकरी खणी अचण वारा नथा खपनि। जेको समाज में असांजो जेको घर वारो हुजे न, उहो बि अहिड़ो हुजणु खपे जेको हूअ माईअ जूं ॿियूं बि त ज़रूरतूं, उनखे को कंफर्ट ज़ोन बि त खपे न। लतीफ़ खे इन तरीक़े सां चए थो त खारे खेड़ाऊ मथे मिठे मोटिया, सौदो न कनि सोन जो वॾा विहाऊ। चए थो इन्हनि जे अॻियां सोन जी त का ॻाल्हि ई न करियो, एॾ सोन खे लेखी न को। मोती जे मेहराण जा तन जा तामाऊ। चए थो ही त मेहराण जे मोतियुनि जा सौदागरनि, सामूंडी साऊ लंका लूपे आया। हाणे लंका लूपे जेके अचनि था, अॼु त असांजे लाइ त हैदराबाद बि परदेस थी थो वञे। चए थो त असां पंहिंजी नंढड़ी दुनिया न करियूं, जॾहिं असां दावा करियूं था त को असां अज़ीम आहियूं ॿी मख़लूक़ात खां, त पोइ अज़ीम थियण जो स्टैम्प बि हणी वञूं। जेको ही लतीफ़ अज़ीम आहे त ॻायूं पिया न, तो न आऊं थोरी ॻायो वेंदुसि दुनिया में। जेको लतीफ़ जे पैरामीटर ते हू कीअं, जित न बरे बाहिड़ी, जित न टिमके बाहिड़ी, जित न पखीअ पेर तिट टिमके बाहिड़ी, ॿियो ॿारींदो केरु खाओड़ कीअं खेररी। चए थो उहो जेको ॾीओ जलाइण वारो जेको माण्हू आहे, उहे ई खाहोड़ी लतीफ़ खे खपनि था। कीअं हो लोक वहे लहवारो, तूं ऊचो वहो भार,
असीं त सभई हू कीअं झंगल हलिया से न भुलिया राह हलिया फुरजन। चए थो त असां त राहनि ते हलिजी फुरजूं पिया न। झंगल माना पंहिंजो हिकिड़ो रस्तो पैदा करणु,